नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। अवां खे ॿुधायूं भाण सैदाबाद मां दुआ चौक ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान जमशेद चन्ना मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग वाक़े दौरान इलाक़े में ख़ौफ़ पकिड़िजी वियो। भाण सैदाबाद में दुआ चौक ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान जमशेद चन्ना मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग वाक़े खां पोइ इलाक़े में ख़ौफ़ पकिड़िजी वियो ऐं माण्हुनि में भाॼ पइजी वई। जंगशाही में पखियुनि जे शिकार जी वीडियो रिकॉर्ड करण तां बासरनि हथां क़तल थियल नाज़िम जोखियो जे वाक़े ख़िलाफ़ जस्कम 6 नवंबर ते सॼी सिंध में एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो। जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी चयो आहे त नौजवान नाज़िम जोखियो खे अरब शहज़ादनि खे ख़ुशि करण लाइ क़तल कयो वियो। सिंध में लाक़ानूनियत वधी वई आहे, केर बि महफ़ूज़ न आहे। जंगशाही में पखियुनि जे शिकार जी वीडियो रिकॉर्ड करण तां बासरनि हथां क़तल थियल नाज़िम जोखियो जे वाक़े ख़िलाफ़ जस्कम 6 नवंबर ते सॼी सिंध में एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो आहे। जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी जो चवणु आहे त नौजवान नाज़िम जोखियो खे अरब शहज़ादनि खे ख़ुशि करण लाइ क़तल कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था फैज़ खोसो खां। जी फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, सिंध क़ौमी महाज़ नाज़िम जोखियो जे क़तल ख़िलाफ़ 6 नवंबर ते सिंध में एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। सिंध क़ौमी महाज़ पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त नाज़िम जोखियो खे अरब शहज़ादनि खे ख़ुशि करण लाइ क़तल कयो वियो आहे। सिंध में लाक़ानूनियत वधी वई आहे ऐं केर बि सिंध में महफ़ूज़ न रहियो आहे। इन करे सिस्टम उन अमल जे ख़िलाफ़ 6 नवंबर ते सिंध में एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। सिंध क़ौमी महाज़ जी जेका पधिराई जारी कई वई आहे उनमें सनान ख़ान कुरैशी जेको सिंध क़ौमी महाज़ जो चेयरमैन आहे उनजे हवाले सां चयो वियो आहे त हुकुमराननि जी नाअहली सबबि सिंध में लाक़ानूनियत जो राज आहे। सिंध में केर बि महफ़ूज़ न आहे। उनजो चवणु आहे त मलीर ज़िले जे मामू आचार सालार ॻोठ जे नौजवान नाज़िम जोखियो खे अरब शिकारियुनि खे परॾेही पखियुनि जो शिकार करण खां रोकण ते अरब जे मेज़बान ख़ुशि करण लाइ नौजवाननि खे क़तल कयो वियो ऐं इहो अमल जेको आहे इंसानियत खे लॻाए थो ऐं जेको संगीन जुर्म आहे उन अमल ख़िलाफ़ क़ौमी महाज़ 6 नवंबर ते हड़ताल कंदी। जे कारकुननि ऐं सिंध माण्हुनि खे चयो वियो आहे त हू इन एहतजाज में भरपूर साथ ॾियनि। क़ौमी महाज़ महिरबानी अवां जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन खे ॿुधायो नाज़िम जोखियो वारे वाक़े ख़िलाफ़ जैकबाबाद ऐं भिटशा में बि एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त नौजवान नाज़िम जोखियो जा क़ातिल गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, नौजवान नाज़िम जोखियो जे क़तल वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज वारो सिलसिलो जारी आहे। जैकबाबाद ऐं भिटशा में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त नौजवान नाज़िम जोखियो जा क़ातिल गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, नौजवान नाज़िम जोखियो जे क़तल वारे वाक़े ख़िलाफ़ जैकबाबाद ऐं भिटशा में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। भिटशा मां रजब बोज़दार खां तफ़सील मालूम कयूं था। जी रजब बोज़दार। जी बिल्कुलु, भिटशा भरिसां खंडू स्टॉप ते SUP तरफ़ां मक़तूल नाज़िम जोखियो जे क़तल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। कराची में अरबन हथां क़तल कयल नौजवान नाज़िम जोखियो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। SUP कारकुननि तरफ़ां शकूर नाज़, राजा ख़ासकेली, राजा संग्रासी, वज़ीर चरण इम्तियाज़ संग्रासी ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि जो ॻाल्हाईंदे चवणु आहे त कराची में अरबन हथां क़तल थियल नौजवान नाज़िम जोखियो जा क़ातिल गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। हिननि जो वधीक इहो चवणु आहे त बेगुनाह नौजवान खे क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। हिननि जो चवणु आहे त क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में कराची समेत समूरी सिंध अंदरि एहतजाज जी तहरीक शुरू कई वेंदी। जी महिरबानी अवां जी रजब बोज़दार तफ़सील ॾियण लाइ। जी नाज़रीन, मां खे ॿुधायां पिया हिंदू जेके कम्यूनिटी आहे उहा अॼु ॾियारी जो ॾिणु मल्हाए रही आहे। कड़ियो गंवर में टाउन कमेटी जे हिंदू मुलाज़मनि पारां ॾियारी जे ॾिण ते पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त पघार न मिलण करे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे। ॾियारी जे मौक़े ते बि पघार न ॾेई ज़ुल्म कयो वियो। कड़ियो गंवर में टाउन कमेटी जे हिंदू मुलाज़मनि पारां ॾियारी जे ॾिण ते
पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त पघार न मिलण करे घरनि में फाका खुशी वारी सूरत हाल आहे। ॾियारी जे मौक़े ते बि पघार न ॾेई ज़ुल्म कयो वियो आहे। दौड़ में टाउन कमेटी के मुलाज़मन पारां पघारुनि मां गैर क़ानूनी तौर कटौती ख़िलाफ़ 3 ॾींहं बि प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई वई। संदन इल्ज़ाम हो त 3 ॾींहंनि खां एहतजाज ते वेठा आहियूं, पर टाउन इंतज़ामिया मसइला हल करण लाइ तयारु न आहे। दौड़ में टाउन कमेटी के मुलाज़मन पारां पघारुनि मां गैर क़ानूनी तौर कटौती ख़िलाफ़ 3 ॾींहं बि प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई वई। तफ़सील मालूम कयूं था बाबर वसाण खां। जी बाबर वसाण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तैयार। दो टाउन कमेटी के मुलाजमन पगारों में गैर कानूनी तौर कटौती करण खिलाफ महबूब ख़ासकर जफ़र वसान की अगवानी में अॼु 3 ॾींहं प्रेस क्लब दौर की अलामती बुख हड़ताल करे धारणो आयो। उन मौके ते मुलाजमन जे एहतजाज में जिसकम अगवान इमदाद लगाड़ी ऐं ॿिया बि 3 ॾींहं बि शरीक थिया। मुलाजमन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाए चयो त अफ़सोस सां चवणो थो पए त असां पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ जेको 3 ॾींहंनि खां ई सरपा एहतजाज बणियल आहियूं। और टाउन कमेटी इंतज़ामिया बजाए ऐं केर बि हिते असां जेके मुलाज़िम आहियूं असां वटि अचण जे लाइ तयारु न आहिनि। असांजा मुतालबा तस्लीम कया था वञनि। हिननि मुतालबो कयो आहे मुलाज़िमनि जा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो नओं सिलसिलो शुरू कंदे टाउन कमेटी अॻियां तमामु वॾो तारीख़ी धारणो आयो। जी ताहिरा, महिरबानी अवां जी बाबर वसाण तफ़सील ॾियण लाइ। घोटकी में गुज़िरियल महीने खां म्यूनिसिपल टैक्स अकाउंट में जमा न थियण जो इंकशाफ थियो आहे। घोटकी जे शहरनि जावेद अहमद मलिक, एडवोकेट राजकुमार, इरशाद अली दायो ऐं ॿियनि असिस्टेंट कमिश्नर ऑफिस घोटकी पहुची दायो आहे। माजिद संघड़ खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी माजिद संघड़। जी तारा, घोटकी में गुज़िरियल 1 महीने का म्यूनिसिपल टैक्स अकाउंट में रक़म जमा न थियण जो इंकशाफ थियो आहे ऐं प्रॉपर्टी जी ट्रांज़ेक्शन रुकियल हुजण सबबि ख़ल्क परेशान थी वई आहे। हिन वक़्त सां घोटकी जे शहरनि जावेद अहमद मलिक, एडवोकेट राजकुमार, इरशाद अली दायो ऐं ॿियनि जी अॻवानी में असिस्टेंट कमिश्नर ऑफिस घोटकी पहुची करे इंकशाफ कयो आहे त गुज़िरियल 1 महीने खां बैंक म्यूनिसिपल जो चालान इहो चई न पई वठे त म्यूनिसिपल ऑफिस वारा पंहिंजी फीस वारे चालान ते सही करे मोहर लॻाइनि। शहरनि मुताबिक़ त बार बार ऑफिस वञण बावजूद सीएमओ घोटकी हुन तरफ़ ध्यानु न पियो ॾिए, जंहिंजे करे म्यूनिसिपल टैक्स गुज़िरियल 1 महीने खां सरकारी खज़ाने में जमा न थी सघी ऐं उन करे प्रॉपर्टी जी ट्रांज़ेक्शन पिणु बंदि थियल आहे। मुतासिर शहरनि डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां नोटिस वठी मुतालबो कयो आहे त जीअं रक़म अकाउंट में फौरी तौर ते जमा थी सघे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। कादिरपुर भरिसां अखियुनि जे नूर खां महरूम कुटुंब जी कंहिं बि सार न लधी। हुननि वस वारनि खे अपील कई आहे त इलाज कराए संदन मदद कई वञे। पेश आहे शाहनवाज़ सुमरो जी रिपोर्ट। लॻो छतोमियाणी में मौजूदु आहियूं। हिक ई कुटुंब जा 15 भाती अखियुनि खां नाबीन हुया। टाइम न्यूज़ जी ख़बर हलण खां पोइ सियासी नुमाइंदा ऐं इंग्लैंड जी टीम अॼु हिन जे घर पहुती। उन्हनि सां केतिरो तावन कंदो कयो, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तो ही घणा माण्हू आया आहिनि पर असांजी ॻाल्हि ॿोल कंहिं कोन ॿुधी आहे। न हिन वक़्त तो ही कंहिं कुझु ॾिनो आहे। अलाए छा चकर आहे। असां सां ग़रीबनि सां मदद कयूं वञनि। कुर्शेद जो माण्हू आयो हुयो, 15,000 ॾेई वियो हुयो। उन खां पोइ असां वटि कुझु बि न ॾेई विया नी। हिन महिल तो ही केर बि न आयो आहे। छा जी टीम आई उथण में जेको माना 15,000 ॾेई आहे। हिन महिल ताईं का वंदी न मिली असांखे। अखियुनि वारा आया उहे बि मोटी आहे। का असांखे मदद न मिली वई। उन्ही खां बाद में OGDC जी टीम आई जेका माना उहे ॾिसी ऐं वापसि मोटी आहे। उन्हनि का वंदी कोन ॾिनी त अखियूं ठहंदियूं या छा थींदो या छा न थींदी। असां सां का बि मदद कोन थी आहे, न का शइ मिली बि आहे असांखे। असां वटि तो थी वई आहे। हर शइ असां कईसीं। जेको आहे कंहिं बि असांजी अपील न ॿुधी। उहो 15,000 ॾेई त वियो आहे। असांखे इहो न चयो ख़र्चो कंहिं बि तावन न कयो। असां अपील कयूं था इमरान ख़ान आहे, बिलावल भुट्टो आहे, सिंधवा जी आहे। असां हर कंहिंखे अपील कयूं था। असांखे ओड़े पाड़े वारा सिरूं आहिनि, को सिरूं वठी थो ॾिए के किरी था पवनि। असां सां मदद कंहिं बि न कई आहे। टीमियूं खोड़ आयूं वयूं आहिनि पर हिन महिल ताईं
कई भी मदद असां सां न कई। पाड़े में मिंथ मेड़ कंदा आहियूं, पाड़े वारनि खे शाबाश ॾींदा आहिनि। असां ग़रीब ऐं मिसकिन मां असां ग़रीबनि सां मदद कई वञे, पूरी आवाम खे मिलनि था, असां ग़रीबनि खे मिलनि कान था। सॼो ॾींहुं सॼी राति परेशान हूं, न अटे जी वसियत न खंड जी न ॻाल्हि न पंदो, इहो मिड़े पाड़े वारनि खे शाबाश आहे जेके ॾियनि था। नाज़रीन, 15 ख़ानदान जे नाबीन कुटुंब जे ख़ानदान सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजी कंहिं बि मदद न कई आहे। इंग्लैंड जी टीम अॼु आई, बक न आहे त उहा असांजी का जानी माली मदद करे या इलाज कराए, पर असां वस वारनि खे ऐं तुंहिंजे चूंडे नुमाइंदनि खे ऐं इंडस्ट्री एरिया जा जे इदारा आहिनि उनखे अपील कयूं था त असांजी जेको आहे अखियुनि जी ऑपरेशन कराई वञे ऐं उन खां अलावा असांजी जानी ऐं माली मदद कई वञे। कैमरामैन इरशाद अली सुंदराणी सां गॾु शाहनवाज़ सूमरो, टाइम न्यूज़, कादरपुर। शाहनवाज़ सूमरो जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं ठुल वेझो बाहुखोसो मां अगवा ॼाणायल चमड़ी जो वापारी ज़ाकिर लाशारी 6 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब नाहे थियो। संदसि वारिस परेशान आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, ठुल वेझो बाहुखोसो मां अगवा ॼाणायल वापारी ज़ाकिर लाशारी 6 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब नाहे थी सघियो। तफ़सील मालूम कयूं था हफ़ीज़ सूमरो खान। जी हफ़ीज़ सूमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ठुल भरिसां बाहुखोसो थाणे जद उनड़ स्टेशन वटां अगवा थी वियल चमड़े जो वापारी ज़ाकिर लाशारी खे बाहुखोसो पुलिस हिन वक़्त ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे, जंहिंखे अॼु 6 ॾींहं मुकमल थी चुका आहिनि। पर पुलिस मुगी जी बाज़ियाबी लाइ हिन वक़्त ताईं के बि क़दम न खणी सघी आहे। पर पुलिस इहा दावा कई आहे त मुगी ज़ाकिर लाशारी जी बाज़ियाबी लाइ सिंध बलोचिस्तान सरहद पट्टी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई कयूं आहिनि, जंहिं दौरान 2 शकी माण्हू असां हुतां गिरफ़्तार कया आहिनि, जेका जांच हलंदड़ आहे। उन हवाले सां राब्तो करण ते बाहुखोसो थाणे जो SHO मोहम्मद पनाह रोई ॿुधायो त असांजी कार्रवाई कयूं आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त जल्दी मुगी खे बाज़ियाब कराए वेंदो। पर उन हवाले सां मुगी जो जेको भाउ आहे अब्दुल वहाब लाशारी, उन ॿुधायो त पुलिस जी कार्रवाइनि में असां मुतमिन आहियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस थाणनि ते असां चकर काटींदा रहूं था, पर पुलिस सां रुॻो ठला दिलासा रहे थी ऐं असांजे घर में कोरामर सूरताल आहे ऐं 6 ॾींहं गुज़री चुका आहिनि। पर हिन वक़्त ताईं असांखे किथां बि आसरो न मिली सघियो आहे, न पुलिस मां असां मुतमिन आहियूं जेकी कार्रवाई करे पई। जी महिरबानी अव्हांजी हफ़ीज़ सूमरो तफ़सील ॾियण लाइ। खैरपुर में कुते ॾाढ़ियल साहबी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक अहमद लगारी जी अदालत में SC चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं यूनियन काउंसिल लखमान जे सेक्रेटरी ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल कराए छॾी। मतन केस दाख़िल करण जी इस्तदा कई वई आहे। खैरपुर मां इरफान पुलपोटो खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी इरफान पुलपोटो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खैरपुर में 2 ॾींहं अॻु लुकमान भरिसां गंजा शहीदा वारे इलाइक़े में चिटे कोते पारां चकरणी ज़ख़्मी कयल साहबी किफ़ायत गुल पंहिंजे वकील मोहम्मद रज़ा सूमरो मार्फत डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक अहमद लगारी जी अदालत में असिस्टेंट कमिश्नर सफदर मीरानी, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर जवाद शाह ऐं यूनियन काउंसिल लुकमान जे सेक्रेटरी आगा नजीब पठान ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल कराईंदे संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी इस्तनाह कई आहे। अदालत सगोरी ॼाणायल धुरियुनि समेत SSP खैरपुर ऐं SHO B सेक्शन ॾांहुं नोटिस जारी करे छॾिया आहिनि। साहबी किफ़ायत गुल पारां दाख़िल कयल पिटीशन में ॼाणायो वियो आहे त ॼाणायल धुरियुनि जे लापरवाही ऐं ग़फ़लत सबबु खैरपुर में रोलू कुतनि जो आज़ार ख़तमु न थी सघियो आहे। रोलू कुतनि पारां चकण सबबु शहर जा केतिरा ई मासूम ॿार शहरी ज़ख़्मी थी चुका आहिनि। 2 ॾींहं अॻु कंहिं बि निमाज़ ते वञण दौरान हिकु रोलू कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। वैक्सीन कराइण बाद बि हू B सेक्शन थाणे ते ॼाणायल धुरियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ वियो, पर संदसि केस दाख़िल न कयो वियो। तंहिं करे वाक़े जो केस दाख़िल कयो वञे। यादि रहे त साहबी किफ़ायत गुल जे वकील एडवोकेट मोहम्मद रज़ा सूमरो कुझु अर्सो अॻु केतिरनि ई कुतनि वारे मामले ते सिंध हाई कोर्ट सख में MPA फयाज़ खान तालपुर ऐं सिंध असेंबलीअ मां मेंबरशिप पिणु ख़तमु कराई हुई। जी महिरबानी अव्हांजी इरफान पुलपोटो तफ़सील ॾियण लाइ। कंडियारो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंतज़ामिया हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे गैर क़ानूनी ॼाणायल अॾावतूं राहे पट करे छॾियूं। ऑपरेशन दौरान केतिरनि ई हंधनि ते शहरनि ऐं इंतज़ामिया विच में मुंहमारी बि थी। तव्हांखे ॿुधायूं पिया कंडियारो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंतज़ामिया हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे गैर क़ानूनी ॼाणायल अॾावतूं राहे पट करे छॾियूं।
कंडियारो मां कामरान सहतो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कामरान सहतो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा, कंडियार में अदालती हुकूमत शहर में अधु तकलीफ़ हटाइण लाइ इंतजामिया तरफां सुबुह 8 वॻे खां राति 10 वॻे ताईं ऑपरेशन कयो वियो। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफूर धामरा, मुख्तियारकार जाहिद भट्टी, टाउन ऑफिसर सलीम मेमण, इंक्रोचमेंट ऑफिसर हसनैन जोकियो ऐं पुलिस सां गॾु इंक्रोचमेंट फोर्स सां गॾु स्टार चौक, हलाणी रोड, मोहबज़र रोड, ईदगाह समेत ॿियनि हंधनि ते ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान केतिरियूं नाजायज़ अदावतूं ड्राई पट कई वियूं, जॾहिं त रेड़ा संदल हटाए पिणु सामान ज़ब्त कयो। ऑपरेशन दौरान केतिरनि ई हंधनि ते दुकानदार ऐं अमले विच में मुंहमारी पिणु थींदी रही हुई। शहर जे स्टार चौक ते क़ाइम केबिन खे हटाइण दौरान इंतजामिया ऐं दुकानदार में शिकतार थी पई, जंहिं दौरान दुकानदारनि सख़्तु एहतिजाज पिणु कयो वियो। उन मौक़े ते दुकानदार एसोसिएशन सदर मीर खान सहतो, सरफराज कुरैशी ऐं ॿियनि पहुची असिस्टेंट कमिश्नर सां ॻाल्हियूं कयूं, जेके नाकाम थियूं, जंहिं बाद क्रेन मशीन जे ज़रिए केबिन समेत ॿियूं अदावतूं ड्राई पट कई वियूं। दुकानदारनि एसोसिएशन जे सदर अॻियां मुतासिर दुकाननि दावूं कंदे इहो चयो त इंतजामिया ग़रीब औरतुनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन करे रोज़गार कसण जी कोशिशि थी करे। हिननि इहो बि चयो त कार्रवाई बाबति अॻुवाट इतला न ॾिनो हो, तंहिं करे खेनि लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, जंहिंजो नोटिस वरितो अचे वञे ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कंदा। उन मौक़े ते दुकानदार सदर आहे मीर खान सहतो, जंहिं ॻाल्हाईंदो चयो त अदालती हुकुम जो एतिराम कयूं था, पर इंतजामिया तरफ़ां हिक तरफ़ी कार्रवाई खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हिन इहो बि चयो त इंतजामिया खे पौरतुनि लाइ मुतबादिल जाइ जो बंदोबस्तु करणु घुरिजे त जीअं उहे रोज़गार करे सघनि। होॾां ताहिरा इहो पिणु इहो मालूम थियो आहे त शहर में वधी हल नाजाइज़ हदकनि जे ख़ात्मे लाइ। महिरबानी मुंहिंजी कामरान सहतो तफ़सील ॾियण लाइ। हैदराबाद में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां वकीलनि लाइ पार्किंग एरिया जो इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताही तक़रीब में हाई कोर्ट सर्किट बेंच जे जजिस शिरकत कई। जस्टिस मोहम्मद इकबाल कलहोड़ो, जस्टिस अदनान करीम, जस्टिस अमजद अली सहतो ऐं जस्टिस अदनान इकबाल चौधरी गॾिजी पार्किंग एरिया ऐं रोड जो इफ़्तिताह कयो। इम्तियाज़ खोसो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़ खोसो। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां वकीलनि लाइ पार्किंग एरिया जो इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताही तक़रीब में हाई कोर्ट सर्किट बेंच जे जजिस शिरकत कई। जस्टिस मोहम्मद इकबाल कलोड़ो, जस्टिस अदनान करीम मेमण, जस्टिस अमजद अली सहतो, जस्टिस अदनान इकबाल चौधरी गॾिजी पार्किंग एरिया ऐं सीसी रोड जो इफ़्तिताह कयो। जंहिं बैदि जजिस पारां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो दौरो बि करे वकीलनि पारां मुनक़द पार्टी में शिरकत कई हुई। जजिस खे डिस्ट्रिक्ट बार जे सदर मोहम्मद आसिफ शेख, हाई कोर्ट बार एसोसिएशन जे सदर इशरत अली लोहर ऐं ॿियनि बार जे उहिदेदारनि सां मुलाक़ात कराइण सां गॾु बार पारां वकीलनि जे भलाई लाइ खयल क़दमनि बाबति आगाही ॾिनी। जस्टिस मोहम्मद इकबाल कलोड़ो चयो त वकीलनि जा बुनियादी मसइला हल करण लाइ डिस्ट्रिक्ट बार जो क़दम साराह जोॻो आहे। उन्हनि खे उमेद आहे त बार ईअं ई सदाईं वकीलनि जा मसइला हल कंदा रहंदा। जी ताहिरा। महिरबानी मुंहिंजी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, सिंध जे क्लासिकल रागी रजब फ़कीर सां सुरही सांझ रचाए खेसि भेटा पेश कई वई। पेश आहे ममताज़ नोहड़ियो जी रिपोर्ट। नाज़रीन, सिंध जो ख़ूबसूरत रागी रजब फ़कीर काफ़ी अरसो बीमार रहण खां पोइ सिहतयाब थियण ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको बहितरीन रागी जे एवॉर्ड जो एज़ाज़ हासिल करण जी ख़ुशी में डीपलो जी बाज़ोक दोस्तनि पारां हिकु संदसि शान में मान में सुरही सांझ रचाई वई आहे। उहा तक़रीब जेका आहे उहा डीपले जे लालाबाद ते जेको आहे जारी आहे। उन तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सिंध जा जेके इंटेलेक्चुअल आहिनि, फ़नकार आहिनि, शाइर आहिनि या अदीब आहिनि या फ़नकार जेके पहुता आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि रजब फ़कीर जे फ़न ऐं उनजी मौसीक़ी खे कीअं था ॾिसनि, उनजी शख़्सियत खे कीअं था ॾिसनि ऐं उन ई सिलसिले में उहे जिते पहुता आहिनि त उन्हनि जो छा चवणु आहे। रजब थर ऐं सॼी सिंध जे मौसीक़ी जो हिकिड़ो उभरंदड़ सितारो आहे ऐं उस्ताद शफ़ी जा जेके बि शागिर्द आहिनि उन में रजब ख़ासि तौर ते मौसीक़ी जे मिज़ाज खे सम्झंदड़ ऐं उनजी सिलेक्शन ऐं सिंध जे मिज़ाज ऐं सिंध जे रूह खे सम्झंदड़ हिकिड़ो गायक आहे। ऐं हुन जेको बि ॻायो आहे अॼु ताईं उन में सिंध वतन, सिंध धरती ऐं सिंध जो हुसन, सिंध जो हुस्नाकियूं ऐं सिंध जी जेका ख़ूबसूरत शाइरी आहे, अयाज़ खां वठी उस्ताद बुखारी खां वठी हलीम बाग़ी ताईं उन ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो आहे। मौसीक़ी जो हिकिड़ो वॾो नाम आहे, उनखे अलाह साईं सिहत ॾिनी आहे। इहा असां सभिनी जे लाइ
तमामु ख़ुशनसीबी वारी ॻाल्हि आहे। सिंधी मौसीक़ीअ जो ही थर जो जेको हिकिड़ो पंहिंजो ख़ासि रंग आहे ऐं उन ख़ासि रंग जो हिकिड़ो ख़ूबसूरत तारफ़ जेको आहे उहो रज फ़क़ीर आहे। रज फ़क़ीर क्लासिकल तोणे नीम क्लासिकल मौसीक़ीअ में हिकिड़ी छाल ॾिनी आहे ऐं सिंधी मौसीक़ीअ खे नयूं तमामु धुनियूं कंपोज़ करे ॾिनियूं आहिनि, नऊं रंग ऐं आहंग ॾिनो आहे सिंधी मौसीक़ीअ खे रज फ़क़ीर जी गायकी जेका आहे उहा उनजो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे, पंहिंजो डिक्शन आहे जंहिंमें गज़ल हुजे, वाई हुजे, गीत हुजे, अलबत्त नज़म बि हुन कंपोज़ कया आहिनि। त हिकिड़े सुठे रागी जूं जेके ख़ासियतूं हुजणु खपनि उहे सभु रजब फ़क़ीर में मौजूदु आहिनि। रजब फ़क़ीर सिंध जो उहो रागी आहे जंहिं पंहिंजे उन ॾाॾे जे तसलसल खे न रुॻो बरक़रार रखियो आहे पर हुन पंहिंजी नवाण मौसीक़ी में बांधी, पर हुन पंहिंजी धरती ऐं मिट्टी ऐं माण्हुनि सां जेको कमिटमेंट जेका रखी आहे उन जे करे उनखे तमामु वॾी मंझता मिली ऐं ओचितो उनजी तबियत जीअं ख़राबु थी त उनखे ओनरशिप मिली इन जे करे जो हू हिकिड़ो बहितरीनु रागी हो। ऐं अॼु जेका ही सुराई सांझ मल्हाई वई आहे, जिन दोस्तनि बि ही प्रोग्राम कयो आहे उन्हनि हिकिड़ो मुनफ़रद प्रोग्राम कयो आहे। इहा हिकिड़ी त रजब फ़क़ीर खे ट्रिब्यूट ॾिनो वियो आहे, ॿियो उन जी जंहिं सहायता कई आहे उन्हनि खे बि ट्रिब्यूट मिलियो आहे। तमामु बहितरीनु प्रोग्राम दोस्तनि अरेंज कयो आहे। डीपले जी जेका संगत आहे, बाशोर संगत आहे, इन्हनि जा लख थोरा जंहिं इन लाइक़ु सम्झो ऐं तमामु घणी ख़ुशी महसूसु थी ऐं जो दोस्तनि सभिनी सां मिलण बि थियो, कचहरो बि थियो ऐं प्रोग्राम बि ॾाढो बहितरीनु जेको सो सजायो वियो। मुमताज़ नोढ़िया जी रिपोर्ट मां ॾिठी। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।